ज्यादा बरकत, ज्यादा बचत। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आऊं आहियां इमरान अली। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। प्रोफेसर अजमल सावंत जे पुट जो खुलियल ख़त, बाबा खे क़बाइली दहशतगर्दी खाई वई। मिसकिन माण्हुनि जे पितरनि ॿारनि में अमल जो ॾीओ रोशन करण जो ख़्वाब साड़ींदे परडेह मां सिंध पहुचण बाद गोलियुनि जो बुख बणिजी वियल IBA सखर जे प्रोफेसर अजमल सावंत जे मासूम पुट खुलियल ख़त लिखियो आहे। अजमल सावंत जे पुट रिहान सावंत जे नाले सां वायरल थियल ख़त कुझु हिन रीत आहे। मुंहिंजे बाबा खे क़बाइली दहशतगर्दी खाई वई। बाबा फ्रांस मां वापसि अची सिंध जा मिटी आणा ॿार पढ़ाइण आयो हो ऐं हूअ जहालत जे गोलियुनि जो खाज बणिजी वियो। आऊं रोवां नथो, ॾुख में वरतल मुंहिंजी अमर जे अखियुनि में ॻोड़ा दफ़न थी चुका आहिनि ऐं मुंहिंजे नंढड़े दिमाग़ मथां वॾी मज़ाहमत लामारा ॾेई रही आहे। आऊं बाबा जो पलांद वठणु चाहियां थो, पर साॻे वाहियात गोलीअ सां उहे फर्द नथो मारणु चाहियां जन बाबा जे अमली दुनिया घुमंदड़ अज़ीम अखियुनि खे शहीद करे ज़मीन ते बेहूदा पेर रखी आसमान ते फायर करे वाशाणा टहक ॾिना। पर आऊं उहा सोची ख़त्म करणु चाहियां थो जेका क़बाइली दहशतगर्दी जो घर आहे, मतलब सरदारी निज़ाम। प्रोफेसर अजमल सावंत जे पुट ख़त में सिंधियुनि खे मुखातिब थींदे लिखियो आहे त हीअ सरदारी निज़ाम सिंध जे अमन ऐं इल्म जी दिलि में तीर जीअं खुतल आहे। आऊं मासूम तव्हां सां पंधु हलण लाइ तयार आहियां। सिंधियो अचो मुंहिंजे बाबा जो पलांद वठण लाइ, ज़ालिम सरदारी निज़ाम जे ख़ात्मे लाइ मुंहिंजो साथ ॾियो। ए सिंधियो, जेकॾहिं अवां ईअं न कयो त मूं जियां ॿिया कई ॿार बि यतीम थी वेंदा। अचो साथ ॾियो, मां बि तव्हां सां गॾिजी उब ॾारींदड़ नारा हणंदुसि ऐं पंहिंजनि उब ॾारींदड़ नारनि ऐं मुसलसल जदोजहद सां सरदारी निज़ाम जो वजूद ई धुॾी वेंदो। सदर आरफ अलवी तरफां सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल नज़रसानी लाइ वापसि उमाइण ते शेरी रहमान पंहिंजे रद अमल में चयो आहे त सदर बिल नज़रसानी लाइ वापसि उमाणे साबित करे छॾियो आहे त हूअ PTI जो जनरल सेक्रेटरी आहे। PP अॻवान चयो त सदर पार्लियामेंट जे हर फैसले खे PTI जी नज़र सां ॾिठो आहे। बिल मिलण खां अॻे ई सदर हिकु इंटरव्यू में पंहिंजो मौक़िफ़ ॾेई चुको हो। शेरी रहमान इल्ज़ाम लॻाईंदे चयो त सदर पंहिंजी पार्टी पॉलिसी जी पैरवी करे रहियो आहे। शेरी रहमान चयो त सदर चई रहियो आहे त हीअ बिल पार्लियामेंट जे अख्तियार खां ॿाहिरि आहे। हूअ साढा 3 साल सदर हाउस खे ऑर्डिनेंस फैक्ट्री जीअं हलाईंदो रहियो। सदर आरफ अलवी पार्लियामेंट जे अख्तियारनि खां कीअं वाक़ुफ़ थी सघे थो? शेरी रहमान सदर खे चयो त अव्हां पार्लियामेंट खे कानून साज़ी न सेखारियो। कंबर में जवाबदार हथां ज़ाल क़तल, कुबो सईद खान में पीउ हथां धीअ क़तल। कंबर ऐं कुबो सईद खान में ॿिनि औरतुनि खे कारह जे तोहमत मड़ी बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। कंबर जे ॻोठ फतुअल ग्रामाणी में जवाबदार शेर मोहम्मद चांडियो कारह इल्ज़ाम हेठि पिस्टल जा फायर करे 40 वरहनि जी ज़ाल अनवर खातून खे क़तल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची मक़तूला औरत जो लाश तहवील में वठी इस्पताल मुंतकिल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। कुबो सईद खान में सदर मंगसी पिस्टल जा फायर करे 18 वरहनि जी धीअ आसमा खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो। कराची बोल्टन मार्केट में रहायशी इमारत के बाहि हिकु ॼणो सड़ी फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। कराची जी बोल्टन मार्केट में रहायशी इमारत जे 10हें माड़े खे ओचितो बाहि लॻी वई। हिकु ॼणो सड़ी फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फायर टेंडर्स पारां बाहि विसाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। रेस्क्यू अख्तियारनि 26 ॼणनि खे रेस्क्यू करे वरितो। इमारत में फाथल वधीक माण्हुनि खे ॿाहिरि कढियो पियो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कमिश्नर कराचीअ खे रेस्क्यू कम तेज़ करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर चयो त इमारत में फाथल माण्हुनि खे जल्द ॿाहिरि कढियो वञे। शहरियुनि खे बचाइण लाइ समूरा वसीला कतब आणण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। नाणे वारे वज़ीर इसहाक डार चयो आहे त IMF सां स्टाफ लेवल मुआहदे जे वेझो पहुची विया आहियूं। दोस्त मुल्कनि खां $1 अरब जी अदायगी जो इंतज़ार आहे। IMF ऐं वर्ल्ड बैंक जे इजलासनि में वर्चुअल शिरकत कंदुसि।
मुल्क जी मौजूदा हालतनि में अमेरिका वञणु मुमकिन न आहे। फ़ैसिले खे ग़लत रंग ॾिनो पियो वञे। कहिड़ियूं ताक़तूं आहिनि जेकी मुल्क खे बहिरान तरफ़ धिके रहियूं आहिनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी नाणे वारे वज़ीर इसहाक डार चयो त नाणे वारी वज़ारत जी अहम ज़िम्मेवारी पैसनि जे हवाले सां आहे। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खे इलेक्शन कमीशन खे 21 अरब रुपया ॾियण जो चयो आहे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत खे रक़म ॾियण लाइ 10 अप्रैल ताईं जी मोहलत ॾिनी वई आहे। अदालत इलेक्शन कमीशन खे उहा बि हिदायत ॾिनी आहे त 11 अप्रैल ताईं अॻभराई बाबति आगाह कयो वञे। इसहाक डार चयो त सेरी खां अॻु रवानो थी सुभाणे अमेरिका पहुचणो हो। 2 ॾींहनि खां पोइ वर्ल्ड बैंक सां स्प्रिंग इजलास में शिरकत करणी हुई। IMF इजलास बाबति मीडिया ते हरूं भरूं जूं अफ़वाहूं हली रहियूं आहिनि। IMF जा अप्रैल में स्प्रिंग्स ऐं सियालाना इजलास थियणा आहिनि। सेनेटर इसहाक डार चयो त को चई रहियो आहे त मूंखे IMF वारनि मना करे छॾियो आहे। मूंखे IMF मना नथो करे सघे। पाकिस्तान IMF ऐं वर्ल्ड बैंक जो मेंबर आहे, फ़क़ीर न आहे। वज़ीर आज़म जे चवण ते मूं अमेरिका जो दौरो मुलतवी करे छॾियो आहे। मुल्की हालतनि खे नज़र में रखंदे वाशिंगटन इजलास में वर्चुअल शिरकत कंदुसि। पंजाब जे खुराक खाते मुरीद खे ऐं सादकाबाद में कार्रवाई कंदे खंड जूं 36,000 बोरियूं हथ करे वरितियूं। खुराक खाते मूजिब लाहौर वेझो मुरीद के में फिलोर मिल जे चैन गोदामनि ते छापा हया विया। जनमा खंड जूं 30,000 बोरियूं हथ आयूं, जंहिंजी मालियत 18 करोड़ रुपया आहे। ॿी कार्रवाई सादकाबाद में हिकु फैक्ट्री में कई वई जिते चांवरनि जे बोरियुनि विच में लिकायल खंड जूं 6,000 बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि। उन हवाले सां खुराक खाते जे सेक्रेटरी ज़मान वटू चयो आहे त खंड जूं उहे बोरियूं गैर कानूनी तौर ज़ख़ीरो कयूं वयूं हुयूं। नाजाइज़ ज़ख़ीरो कंदड़नि ऐं स्मगलरनि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। नाजाइज़ ज़ख़ीरो कंदड़नि ऐं स्मगलरनि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। मिल इंतजामिया ख़िलाफ़ केस दाख़िल करे मिल्स खे सील कयो वियो आहे। खुराक खाते जे सेक्रेटरी मूजिब उहा खंड अफगानिस्तान स्मगल करणी हुई। खंड जी मालियत 4 करोड़ रुपया आहे। खैरपुर जी बुटड़ी पाड़े जी रहवासण खे जवाबदारनि पारां अगवा करे 2 महीना बांदी बनाइण जो इंकशाफ। बुटड़ी पाड़े जी रहवासण महवेश ज़ाल नवीद तेबो दाईंदे ॿुधायो त हुन जुलाई 2022 में नवीद तेबो सां निकाह कयो हो, जंहिं तां संदसि माइट कावड़ियल हुआ। जॾहिं त कुझु महीना अॻु जवाबदार नज़ीर तेबो संदसि पुटु नवीद, अमजद, बशीर, सनाउला, मोहम्मद जुमन, मोहसन ऐं सजाद तेबो मूंखे ज़बरदस्ती अगवा करे खणी विया ऐं 2 महीननि ताईं बांदी बणाए रखी मूंखे मुसलसल तशद्दुद कंदा रहिया। मुंहिंजे मुड़ुस अदालत में पिटीशन दाख़िल कराई, जंहिं बाद अदालती हुकुमनि ते मूंखे बाज़ियाब करायो वियो। मुंहिंजो मुड़ुस पाक फौज में एहलकार आहे, जंहिंजी ड्यूटी कोटिया में आहे। मां पंहिंजे ॾेर सां गॾु रहंदी आहियां। जवाबदार मूंखे अञा ताईं हिरासं करे रहिया आहिनि ऐं मुंहिंजे ॾेर मुड़ुस समेत ॿियनि घर भातियुनि मथां कूड़ा केस दाख़िल कराए हमला कराए रहिया आहिनि, जंहिं करे असांखे जवाबदारनि मां ख़तरो आहे। हुन IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।